याकूब भी नबी तो यूसुफ भी नबी। चओ सुभान अल्लाह। भाव रखणी हुअसि, वञी खुई में सटियऊंसि। याकूब खे ख़बर पई, ॻाल्हायो चवंदा ख़बर पिया सभु आहे। ॻोठ जे ॿाहिरि हूं खुही में पियो आहे, पयसि पतो। अल्लाह तबारक व तआला फरमायो तवल्ला अन्हुम वक़ाल या असफा अला यूसुफ वबयज़्ज़त ऐनाहु मिनल हुज़्न फहुवा कज़ीम। नबी जो पुट पाण भी नबी, याकूब भी नबी तो यूसुफ भी नबी। पुट खे ॿिया पुट वठी वियसि, वञी खुही में सटियऊंसि। याकूब नबी खे ख़बर कान थी पए, अखियुनि मां पाणी थो वहेसि। सालनि जा साल गुज़री विया, ख़बर कान्हे। अल्लाह सी फरमाए थो पंहिंजे कलाम मुक़द्दस में, याकूब अलैहिस्सलाम चए थो या सफ़ा अला यूसुफ, मुंहिंजा बच्चा यूसुफ मां के तुंहिंजो ॾाढो अफ़सोस आहे। वबयज़्ज़त ऐनाहु मिनल हुज़्न, रब तो फरमाए एतिरा ॻोढ़ा ॻाढ़ियईं जो अखियूं अछूं थी वियसि। वहुव कज़ीम, गमन में भरियल नज़र ई हली वियसि। सालनि जा साल गुज़री विया। वॾो ड्रिघो किसो आहे, सॼी सूरत यूसुफ पढ़ो त पोइ ख़बर पवंदव। वरी घणे वक़्त खां पोइ, सालनि खां पोइ, जॾहिं होॾां हज़रत यूसुफ मिस्र खां पंहिंजो चोलो मोकिलियो, ॿाहिरनि खे चई खणी वञो मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते रखिजो। चओ सुभान अल्लाह। अञा हुतां चोलो निकितो ई कोन्हे त हिते याकूब रड़ थो करे। चओ सुभान अल्लाह। छा थो चवे? वलम्मा फसलतिल ईर क़ाल अबूहुम इन्नी लअजिदु रीह यूसुफ। चओ सुभान अल्लाह। चोलो मिस्र खां निकितो आहे, याकूब नबी हज़ारे मेल परे वेठो आहे। घर वारनि खे चए थो ॻाल्हि त ॿुधो, मांखे चरियो न चओ त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। चऊंसि चओ चई मांखे यूसुफ जे चोले जी ख़ुशबू थी अचे। सभु चओ सुभान अल्लाह। पुट खुही में पियो आहे त ख़बर कान्हे, शहर जे ॿाहिरों खुही में पियो आहे त पतो कोन्हे। साल गुज़री विया, ख़बर कान्हे। सालनि खां पोइ चोलो निकितो आहे, चवे थो चरियो न भायूं त ॻाल्हि ॿुधायांव, मांखे यूसुफ जे चोले जी ख़ुशबू थी अचे। ख़ुदा याकूब अलैहिस्सलाम जेके लफ़्ज़ चया आहिनि ॾाढा सुठा लफ़्ज़ चया आहिनि। अल्लाह जे नबी जमो जो सीगो आंदो आहे त हिकिड़ो मुंहिंजो बिन्यामीन उते रहियो आहे, ॿियो मुंहिंजो उते पुट यहूदा रहियो आहे। ऐं अल्लाह जो नबी तस्नीअ जो लफ़्ज़ नथो फरमाए, जमो जो लफ़्ज़ फरमाए थो। छा थो चवे त घबरायो न, अहिड़ो वक़्तु ईंदो जो अल्लाह कंदो मुंहिंजा इहे टई पुट मूंखे मिलंदा। टियों कहिड़ो? चओ या यूसुफ अलैहिस्सलाम। तूं थो मुला चवीं त ख़बर कान्हे अलाए जहिड़ो अलाए मरी हो त चए पियो त जहिड़ो आहे मूंखे ख़ुदा मिलाईंदो, पर अलाह जे अमर सां चुप करे वेठो आहियां। नतीजो इहो निकितो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जो मतलब टियों दफ़ो मोटी चौथों दफ़ो वापसि पिया वञनि त मतलब यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त हाणे बाबा खे वञी ख़ुशख़बरी ॿुधायो त मूंखे बि अल्लाह जो अमर आहे। हालांकि बादशाह हो, हुकूमत वारे खे रुकावट कान ही, छो वेठो रहियो 18 साल पीउ खे छो पे सिकाई, पर उनखे बि अल्लाह जो अमर आहे त रहो अञा अमर त बादशाह खे कहिड़ी तरह वञी बाबे खे मोड़े खारे हा। ख़बर अथसि बाबो बि वेठो आहे पर न पियो वञे, अल्लाह जो अमर थिए। नबी अमर जो ताबियो हूंदो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॾे पंहिंजो चोलो मोकिलियईं। छा मोकिलियईं? खणी वञो बाबे खे वञी ॾियो, बाबे खे वञी ॾियो। छा कयां? मूंखे ख़बर पई आहे त बाबे जे अखियुनि जी रोशनी ख़तम थी वई आहे। हे मुंहिंजो चोलो बाबे खे ॾियो, पुठियां मां अचां थो ऐं मुंहिंजे चोले जो कमाल पाणी बाबे खे ख़बर पइजी वेंदी। अल्लाह जे नबीअ जे जिस्म खे कपिड़ो लॻंदो आहे, कपिड़ो बरकत वारो थींदो आहे। सलाह श्री बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह पाक जो क़ुरान फरमाए थो जंहिं महिल यूसुफ अलैहिस्सलाम जो
चोलो खणी मिस्र मां ॿाहिर काफ़िले वारा निकिरी 250 मील ते रवाना थिया आहिनि, यानी किनान पिया वञनि, मिस्र खां किनान पिया वञनि, चोलो काफ़िले में खणी हलिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो 250 मील जे मुफ़ासिले ते याकूब अलैहिस्सलाम दाह कई आहे। छा थो चवे? इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। काथे 250 मील मिस्र आ, काथे किनान आ, काथे चोलो ऐं काफ़िलो आ, काथे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे न्याणियुनि पुटनि पोटड़नि सां वेठड़ो आ। अल्लाह जो नबी कुराड़ो थियो आ, काफ़िलो मिस्र मां निकितो आ। अल्लाह जो नबी फरमाए थो इन्नी लअजिदु रीह यूसुफ, अॼु त मूंखे सोणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू थी अचे पई। सलात सलात बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां। अञा टियों दफ़ो सलात। चवण लॻसि न्याणियूं, नुहरूं, पोटड़ा, घर जा भाती, बाबा इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम, तू त अञा इन पुराणी मोहबत में फाथो पियो आहे। यूसुफ अलाए काॾे वियो? साल थी विया, 40 साल अञा पियो चवी यूसुफ यूसुफ यूसुफ। अल्लाह जो नबी फरमातो इन्नी आलम मा ला तअलमून, जेका मूंखे ख़बर आहे सा तव्हांखे ख़बर कान्हे का। अल्लाह जे नबीअ जो इल्मु घणो हूंदो आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर? फलम्मा जाअल बशीरो अलक़ाहु अला वजही फरतद बसीरा। आख़िर टाइम ते काफ़िलो पहुची वियो, 15 ॾींहं या 10 ॾियारे या 8 ॾियारे या महीने, जीअं जो काफ़िलो पहुतो आहे। अल्लाह ताला फरमाए थो जीअं जो काफ़िलो आयो अलक़ाहु अला वजही, ओ चोलो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पीउ जे हवाले कयो वियो आहे। अलक़ाहु अला वजही, मुंहं ते रखंदो वियो। फरतद बसीरा, देर कान थी आ, सालन वारी नज़र वियल वरी वापस मोटी आई आ। उहा नज़र मोटी आई ऐं होॾो काफ़िलो यूसुफ अलैहिस्सलाम जो रवानो थियो आहे। हाणे बाबे जी अखि खिले, नज़र थिएसि त मूंखे ॾिसे। हाणे काफ़िलो अॻ में आयो, ॿाहिरनि वारो काफ़िलो, पुठियां बादशाही काफ़िलो आयो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन बादशाही तुम तराक सां पहुतो आहे। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजा पुट वठी, पंहिंजा भाइर भाइटिया वठी, अज़ीज़ करीब ख़ानदान वठी इस्तक़बाल ते ॿाहिरि आयो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे अंदरि वठी आयो आहे। हाणे अची तख़्त ते वेहारियो आहे। तख़्त ते वेहारे ओ उहा ॻाल्हि जेका चई इन्नी रअयतु अहद अशर कौकबम वश्शम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन। बाबा 11 सितारा मां ॾिठा, उन खां बाद में मां सिज ॾिठो आहे, उन खां बाद में मां चंड ॾिठो आहे, मूंखे सजदा पिया कनि। अल्लाह जे नबी चयो मां तोखे अॻे ई ॿुधायो आहे कज़ालिक यजतबीक रब्बुक, अॼु 40 साल खां पोइ ताबीर थियो आहे। तूं तख़्त ते वेहो त 11 तुंहिंजा भाउर, हिकिड़ी तुंहिंजी माउ, हिकिड़ो जो पीउ तोखे सजदो ताज़ीम जो कनि। ओ सितारनि जो सजदो माना भाइरनि जो, सिज चंड जो सजदो माना अबे अम्मा जो, इहो ताज़ीम जो सजदो आहे। जीअं तोखे ख़बर पइजी वञे त मां अल्लाह जे नबी जेका 40 साल अॻु में ॻाल्हि कई साम्हूं जी ॻाल्हि सची आहे। चओ अल्लाह सचो, अल्लाह जो क़ुरान सचो, अल्लाह जो नबी सचो, मुला कूड़ो। जेको नबी जे लाइ चवे नऊज़ बिल्लाह त नबी खे का ख़बर कान आई, याकूब अलैहिस्सलाम खे का ख़बर कान्हे, उहो बेवकूफ़। क़ुरान पढ़, सभु कुझु क़ुरान में लिखियो पियो आहे, हर शइ क़ुरान पाक में आहे। ईअं कुए वारी हरीड़ लही पासारी न थी। तोखे कहिड़ी ख़बर आयतुनि जी, तोखे कहिड़ी ख़बर शान नुज़ूल जी, तोखे कहिड़ी ख़बर नासिख़ जी, तोखे कहिड़ी ख़बर मनसूख़ जी, तोखे त का ख़बर कान्हे का। ईअं बसि हिकिड़ी हरीड़ खणी निकितो आहे, जन 30 साल मदरसनि में पढ़ियो आहे, उन सां जाहिल छा ॻाल्हाईंदो। ईअं बसि लही मां लठ भली सभु को बि ईअं त गुमराही फैली आहे। सभु को पंहिंजे में जिथो आयो तथां नबियनि जूं ग़ुलामूं पियो करे। अड़े करी पंहिंजे मौलवीअ लाइ चयो थियो त असांजे मौलवीअ जो इल्मु कचो आहे,
असांजो फलाणो मौलवी कमज़ोर आहे, असांजे मौलवीअ खे नहव नथी अचे, असांजे मौलवीअ खे सर्फ नथी अचे, असांजे मौलवीअ जो मंतिक़ कचो आहे, असांजे मौलवीअ जो इल्मु उसूल जो कचो आहे। पंहिंजे मौलवियुनि खे त पढ़ाए 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 आसमान ते पहुचा थी, लॼ कान थी अचे जो नबी लाइ थो चवे त नबी खे ख़बर कान्हे काॾे नबी मथे या रसूल ऐं मौलवी मथे केरु मथे आहे ॿुधायो बा? पंहिंजे मौलवियुनि खे अलाए किथे थो पहुचाए त मौलवी असांजा अल्लामा आहिनि ऐं अल्लाह जे नबियनि में ऐब थो करे त नबियनि खे का ख़बर कान्हे का। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। ॿियो दफ़ो सलात साईं ते बुलंद आवाज़। अब कुरान में साबित हो तो याकूब अलैहिस्सलाम के खबर हुई ना, खामोश रुगो अल्लाह जे मर्दी जे तहत हो। कंहिंजी मर्दी हुई? अल्लाह जी मर्दी आहे, नबी ख़ामोश आहे। अल्लाह जी मर्दी थींदी त नबी ॻाल्हाईंदो, अल्लाह जी मर्दी न थींदी नबी कोन ॻाल्हाईंदो। अल्लाह ताला जे हुक्म जो पाबंद आहे, ख़ुदा चवंदुसि ॿुधाए त ॿुधाईंदो, ख़ुदा चवंदुसि न ॿुधा त न ॿुधाईंदो। नबी करीम अलैहिस्सलाम खे बि काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अल्लाह चयूं आहिनि त ॿुधाए, उहे नबी साईं ॿुधायूं आहिनि। वरी काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अल्लाह चयो अथसि न ॿुधाए, नबी नथो ॿुधाए। पर इन जो मतिलबु ईअं कोन्हे को त नबी खे इल्मु कोन्हे, न, नबी खे इल्मु आहे पर अल्लाह चवेसि थो त न ॿुधाए त नथो ॿुधाए। पोइ अल्लाह जो चवणु करे या तुंहिंजो ॾाढे ॻाल्हाइबा कंहिंजो चवणु करे? अल्लाह तो चवेसि न ॿुधाए, नथो ॿुधाए, तूं तो चवी त ख़बर कान्हेसि। पंहिंजे ईमान खे बचाए, पंहिंजे अक़ीदे खे बचाए। ये मुल्ला क़बर में कमु कोन ॾींदई, क़बर में रसूलुल्लाह कमु ॾींदुई। ये मुल्ला त अहिड़ा बेवफ़ा थी जो हाणे साईं चवनि था त मरे त निभागे जे जनाज़े खां पोइ दुआ ई न घुरोसि। अहिड़ा बेवफ़ा थी जो दुनिया में ई तोसां साथ छॾियूं था वञनि, दुआ ई तुंहिंजे लाइ कोन था घुरणी पिया। अॼु रसूलुल्लाह त फरमायो आहे अबो छॾे वेंदी, पुट छॾे वेंदई, क़बर में लताड़े मण मिटीअ जा वारे सभु मोटंदई, को साथी कोन ईंदी, सभ खां अवल क़बर में मां मुहम्मद ईंदोसां। मलाक चंदई मर रब्बुक, रब कहिड़ो थी, वमन नबियुक, नबी कहिड़ो थी, वमा दीनुक, दीन कहिड़ो थी, मां कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल, अखियूं त मथे खण, ही जेको सोहणी सूरत वारो जवान बीठो आहे इन जे लाइ छा चवंदो हुए। पोइ ख़बर पवंदई